ऐं कुरान भी ये तो चए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। फरमाई जा भी दुनिया में चुरंदड़ शइ आहे उन जे मथां मौत जो ज़ाइक़ो ज़रूर ईंदो। कुल्लु शैइन हालिकुन इल्ला वजहा। अल्लाह से फरमायो जंहिंजो नालो भी शइ आहे उन जे मथां तबाही ऐं बर्बादी ईंदी, बका सिर्फ़ अल्लाह जी ज़ात खे हूंदी। मा कान लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द। फरमाइए मुंहिंजा महबूब तोखां अॻ में केतिरा ई इंसान आया, अमीर आया, गरीब आया, बादशाह आया, वज़ीर आया, नबी आया, रसूल आया, पर मुंहिंजा महबूब केर भी दुनिया में हमेशा कोन रहियो। अफ़इन मित फ़हुमुल ख़ालिदून। ओ मुंहिंजा महबूब तूं प्यारो ॾाढो ई, पर तूं भी दुनिया में हमेशा कोन रहंदे, हमेशा रहण वारी अल्लाह जी ज़ात आहे। ऐनमा तकूनू युदरिकुमुल मौत। फरमाई जिथे भी तव्हां हूंदो मौत तव्हां वटि ज़रूर पहुचंदो आहे। वलौ कुंतुम फी बुरूजिन मुशय्यदा। मौत खां बचण जे लाइ भली तव्हां लोही कोट ऐं मज़बूत किला बनायो, पर उते भी तव्हां वटि मौत ईंदो आहे। कुल इन्नल मौत अल्लज़ी तफ़िरून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम। अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब तू पूरी दुनिया जे इंसानियत के ऐलान करे चओ त उहो मौत जेको तव्हां भॼण जी कोशिश था कयो ज़रूर उहो मौत अची तव्हां सां मुलाक़ात कंदो आहे।